अस्सलाम वालेकुम नाज़रीन। सर्वेच न्यूज़ जे सभिनी ॾिसंदड़नि खे मोहम्मद उस्मान मलाह जो सलाम। बुलेटिन में शामिल कंदासीं हिन वक्त जी हिकु अहम ख़बर। सिंधी मीडिया जे सॾ ते सॼी सिंध जियां दौलतपुर सफ़न में बि सिंध अमर सां मोहबत जे इज़हार लाइ सुबुह थींदे ई सवे माण्हुनि जूं रैलियूं निकिरणु शुरू थी वियूं। टाउन कमेटी दौलतपुर पारां सॼे शहर जी सफ़ाई करे रोड ते सेड़ी यारी वई। क़ौमी कारकुननि जे दुकानदारनि मुदस्सर नज़ीर उमराणी अब्दुल सत्तार ओठो पारां ज़बरदस्त नमूने गुलनि जी वर्खा विख विख ते कई वई, जॾहिं त सकाफ़ती ॾियारे ते क़ौमी गीतनि ते रक़्स कयो वियो। सकाफ़ती ईद जे ॾियारे ते मीडिया सां ॻाल्हाईंदे अॻवाननि नेशनल प्रेस क्लब जे सदर अली नवाज़ राजपर, कामरेड अमीर हमज़े उन्नड़, न्याज़ हुसैन उन्नड़, नज़ीर ॾैरी, मुख्तियार उन्नड़, हाजी ममताज़ भुट्टो, सैयद मज़हर हुसैन शाह, मुदस्सर नज़ीर उमराणी, मुनवर घलू, नज़र घलू ऐं ॿियनि चयो त अॼु असां सकाफ़ती ॾियारे खे ईद जीअं मल्हाए रहिया आहियूं। हुननि वधीक चयो त सिंध यूनिवर्सिटी में शागिर्दनि मथां सकाफ़ती ॾियारो मल्हाइण जे ऐलान ते दहशतगर्दी वारा कलम लॻाए उन्हनि मथां FIR दाख़िल कराई वई आहे। उन जी सख़्त लफ़्ज़नि में मुज़म्मत कयूं था। हुननि चयो त असां सिंधी मीडिया जा तमामु घणा थोराइता आहियूं जिन हिन सकाफ़ती ॾियारे खे वधीक उजागर कयो आहे।